साथियों पंहिंजे सिलसिलेवार डांस सर्कल में मां जुमन दरबदर यातन कथा जो किताब हली रहियो आहे। गुज़िरियल हफ़्ते पाण जेको आहे सो मां जुमन दरबदर जे किताब जे बाब मुंहिंजो पहिरियों इश्क ऐं मुंहिंजी दरबदरी पढ़ियो हुयो। अॼु जेको पाण पढ़ंदासीं उन बाब जो नालो आहे नई ज़िंदगीअ ॾांहुं वापसी। ॻोठु वञण खां पोइ बि मूंखे काफ़ी वक़्तु लॻो पाण खे संभालण में, पर मुंहिंजे घर भातियुनि मूंखे ज़िंदगीअ तरफ़ ॿीहार वापसी मोटाइण में तमामु घणो किरदारु निभायो। हिननि जी महिनतुनि मोहबतुनि ऐं दुआनि सबबु आउं होरियां पंहिंजे असलूकी ज़िंदगीअ ॾांहुं वञण में सोभारो थियुसि ऐं ॿीहार उन ई दग ते अची वियुसि जिते पंहिंजे कुड़म जो गाॾो अॻिते धिकण जूं ज़िम्मेवारियूं महसूसु कबियूं आहिनि। मूंखे बि शिदत सां महसूसु थियणु लॻो त हेॾो सारो कुड़म आहे, उन गाॾे खे अॻिते धिकणो आहे त को कमु कार करणो पवंदो, को रोज़गारु ॾिसणो पवंदो। 1968 ईस्वीअ में के हमरा मूंखे सलाह ॾिनी त ज़रई खाते में फील्ड असिस्टेंट जे कोर्स लाइ अप्लाई कर त तोखे ज़रूरु खणंदा। मुंहिंजा 2 दोस्त हुआ जेके मूं सां गॾु पढ़िया हुआ, उहे बि सकरन मां साॻियो ई फील्ड असिस्टेंट जो कोर्स करे रहिया हुआ। उन्हनि बि मुंहिंजी दिलि ॿुधाई सो आउं बि ओॾां रवानो थियुसि। अप्लाई कयमि ऐं मुंहिंजी चूंड थी वई। मूं हुते 2 साल कोर्स कयो। उन दौरान मूं शाइरीअ जी मश्क तेज़ करणु शुरू कई। मुंहिंजी शाइरीअ जो महूर इश्की हो। सकरनि में पिणु अहिड़ो माहौल जुड़ियो। जमालुद्दीन ख़ासकेली, मोमिन, साईं सैद शेर शाह ऐं साईं मंज़ूर शाह उते उस्ताद हुआ, जिन जी तफ़ील अहिड़ो अदबी माहौल जुड़ियो। 4थे सेमेस्टर ते असां सकन रहियासीं। 5 सेमेस्टर ते क्लास में हाज़िरी थी ऐं छोकिरनि चयो त यार सुभाणे 6 सेमेस्टर युमे दफ़ा आहे, छो न अहिड़ो को प्रोग्राम रिथजे जंहिंमें को ड्रामो कजे या के खाका पेश कजनि त जीअं वक़्तु पास कजे, बाक़ी हिकिड़े ॾींहं लाइ ॻोठु वञी बि छा कजे। असां ऐलान कयो त जंहिंजो बि कंहिं ड्रामे या थिएटर में कमु कयल हुजे या जंहिंखे रक़्स ईंदो हुजे, ॻाइणु ईंदो हुजे या का ॿी खूबी हुजेसि ऐं स्टेज ते परफॉर्म करणु चाहे, उहो रज़ाकाराना तौरु पंहिंजो अची नालो लिखाए। दादूअ जो गुलाम रसूल चांडे ऐं मूं गॾिजी खिल भोग वारा खाका तरतीब ॾिना। छोकिरनि खे डायरेक्शन ॾेई तयारु कयोसीं। समूरनि शागिर्दनि 2-2 रुपया फोड़ी करे ॾिना त असां वटि तक़रीबन 100 रुपया गॾु थी विया। असां सकरनि जे मेन रोड जे भर में हिकु स्टेज ठाही। स्कूल वारनि हर शागिर्द खे हिकु टेबल, 2 कुर्सियूं ऐं हिकिड़ी खट ॾिनी हुई। असां उहे सभु कुर्सियूं ऐं खटूं खणी आयासीं जेके माण्हुनि जे विहण लाइ रखियोसीं। ॾींहं जो शहर में पड़ो घुमायोसीं त राति जो ज़रई कॉलेज में शागिर्दनि पारां युमे दफ़ा जे मौक़े ते मज़ा या खाकनि जो प्रोग्राम पेश कयो पियो वञे। असां पंहिंजनि उस्तादनि खे बि दावत ॾिनी। शाम थी त जाम माण्हू अची गॾु थिया, पर असां वारा उस्ताद कोन आया। असां प्रोग्राम राति जो 9 वॻे शुरू कयो त सुबुह जा अची 4 थिया। कलाक त मूं ऐं हिकु मीराणी छोकिरे स्टेज ते कलाम ॻाता ऐं मज़ो माणियो। असांजो प्रोग्राम ॾाढो कामयाबु वियो। अहिड़ी तरह सकण शहर में असांजी पहिरीं मशहूरी थी वई। असांजे उस्तादनि खे जॾहिं ख़बर पई त छोकिरनि जे शहर में हाक पई हले, तमामु बहितरीनु प्रोग्राम करे विया आहिनि, त उन्हनि वञी प्रिंसिपल MD कुरैशी सां ॻाल्हि कई। MD कुरैशीअ जो उन वक़्तु हैदराबाद जे तिल्क चाड़ीअ ते अदीबियात किताब घर हो। कुरैशी साहब असांखे घुरायो ऐं चयो त अबा इहो ड्रामो अव्हांखे ॿीहर बि करणो पवंदो। कुरैशी साहब जे हुकुम ते ज़रई सेंटर अंदरि प्रोग्राम रिथियो वियो, जंहिंमें ज़रई खाते जो सेक्रेटरी, डायरेक्टर ऐं ॿिया वॾा ऑफिसर बि आया हुआ। उन सां गॾु सकरंड ऐं पसगिरदाईअ जा अहम माण्हू पिणु प्रोग्राम में शरीक थिया हुआ। प्रोग्राम ख़तमु थियण खां पोइ असांखे इनामनि सां नवाज़ियो वियो। मूंखे पहिरीं अदाकारी ऐं गुलकारीअ ते कप ऐं शील्डूं मिलियूं। अहिड़ीअ तरह पोइ सकरनि में ड्रामा करण जो सिलसिलो ॼण त हली वियो। भिटशाह जो मेड़ो लॻो सो असां जा सभु क्लासी मेड़े लाइ रवाना थिया। असां ऐं ॿियो मुंहिंजो संगती फनकार गॾाणी बरोच रहिजी वियासीं। ॿियनि वटि त पैसा हुआ, असां ॿिन्ही वटि टको ई कोन हो जो भाड़ो करे भिटशाह पुॼूं। ॿी संगत जो हली वई त असांखे मज़ो अचे कोन।
गॾाणी ऐं मूं पाण में सलाह कई त छा बि थिए पर मेड़ो ज़रूरु ॾिसणो आहे। असां ॿई रेल गाॾीअ में बिना टिकट चढ़ियासीं। ॿिन्ही अखियूं ॿूटे अंधे हुजण जी एक्टिंग शुरू कई। गॾाणी वात सां दुल वॼाइणु लॻो ऐं मूं भिटाईअ जा बेत झुंगाइण शुरू कया। माण्हू वीचारा आनक ॿ आना ॾींदा विया। ईअं 3-4 स्टेशननि ताईं असां रेल जे गाॾियुनि में पिनियो। उन दौरान टीटी बि आयो पर हिन असां खां न टिकट घुरी न ई कुझु चयाईं। बसि ईअं ई ॿियनि माण्हुनि वटां टिकट चेक कंदो हलियो वियो। सैदाबाद जे भर में ॿारोचे बाग वटि पुॻासीं त असां रेल जे दरवाज़े वटि पलथी मारे पैसा ॻणणु शुरू कया। असांजो हेतिरा सारा पैसा ॾिठा त असां खां इहा ॻाल्हि ई विसरी वई त को असां हाणे ई अंधे हुजण जो नाटक करे माण्हुनि खां पैसा पिनी आया आहियूं। इतफ़ाक़ सां उन ई वेले टीटी बि अचे असांजे मथां बीठो। जंहिं महिल असां पैसा ॻणे रहिया हुआसीं, टीटीअ असांखे पकिड़े मारणु शुरू कयो ऐं पुलिस बि घुराए वरिताईं। आउं त हिसजी वियसि। गॾाणी बरोच खणी टीटीअ खे हथ में चक विधो। पुलिस वारो जीअं गॾाणीअ खे लत हणे तीअं हू चक खे ज़ोर ॾिए। टीटीअ जूं बि रड़ियूं केरु ॿुधे। नेठि गॾाणीअ चक कढियो ऐं चिरियाई जो दौरो पढ़ण जी एक्टिंग करणु लॻो। टीटीअ चयईसि, सभु सम्झां थो, पहिरीं अंधो थिए, हाणे वरी गुंगो पियो बणिजी। गपल वक़्तु खुआर कण खां पोइ टीटीअ असां मां हथ कढिया ऐं असीं वञी भिटशा पुॻासीं। अहिड़ा केतिरा ई यादगार वाक़िया मुंहिंजी ज़िंदगीअ जो, मुंहिंजी माज़ीअ जो हिसो आहिनि। असीं हमेशह पैसनि जे मामले में खुटल मोकल जो ॾींहुं हुजे, असांजा सभु क्लासी पंहिंजनि ॻोठनि ॾांहुं हलिया विया हुआ। पुठिते आऊं ऐं गॾाणी रहियल हुआसीं। असां सोचियो त अहिड़ो छा कजे जो पैसा बि हथ अचनि ऐं वक़्तु बि पास थिए। असीं ॿई निकितासीं, वञी पुॻासीं सकरनि जे भर में लाशारियुनि जे ॻोठ में। गॾाणी बरोच वॾो आर्टिस्ट हो। हिन वटि अहिड़ो ॾांहुं हो जो थोरी देरि में पंहिंजो साहु घुटींदो हो त संदसि अखियुनि मंझां ॻोढ़ा नीर करे वहणु लॻंदा हुआ। असां उन ई ॻोठ जी मस्जिद में वञी निमाज़ पढ़ी वेठा हुआसीं त हिन पंहिंजी फनकारी शुरू करे ॾिनी। अखियुनि मंझां पाणी हलेसि पियो। ॿहिराड़ीअ जा माण्हू वीचारा सादड़ा मूंखे इशारनि में पुछऊं त हीउ छो पियो रोए। मूंखे न ॿुधायो त सैद सॻोरो वॾे वजद में आहे, हिन खे छॾे ॾियो। हिन थोरी देरि चपनि में कुझु पढ़ियो, पोइ चोतरफ़ शुकारे ताड़ियूं वॼाए रड़ियूं करे चवणु लॻो, भॼी वई भला भॼी वई, वॾी भला हुई भॼी वई। असां उते ई राति रहियासीं। सुबुह थियो त ॻोठाणा अची गॾु थिया। को मटर पियो पढ़ाए, को खंडु पियो पढ़ाए, को ॿार ते फीणूं पियो रखाए, को धाॻो पियो पढ़ाए। असांखे उतां 32 रुपया गॾु थिया। हू पीर थियो ऐं आऊं हुनजो ख़लीफ़ो। माण्हुनि ॾाढियूं ख़िदमतूं बि कयूं, पाछा लड़िया त ओचितो मुंहिंजी नज़र साम्हूं परियां खां हिकिड़ो हमराह पई आयो जेको मूं सुञातो। मूं बरोच खे कन में चयो त टेलर मास्तर लाशारी पियो अचे ऐं हू असां ॿिन्ही खे चङी तरह सुञाणे। सो भलाई इन में आहे त हितां पेर ड्रायूं ऐं भॼूं। असीं ॿई ओचितो थियासीं त ॻोठाणा हैरानीअ मां असां ॾांहुं तकणु लॻा। मूंखे चयो त माठि करे बाबा, मुर्शिद खे सॾु थियो आहे। सो केरु कुझु बि नथो पुछे। असीं रवाना थियासीं त टेलर मास्तर असांजे मुंहं में चवणु लॻो, हिते को सैद सॻोरो आयल आहे छा? मूंखे ॾस मिलियो आहे, सो आऊं दर्शन लाइ आयो आहियां। असां चयोसि त हा, साम्हूं वेठो अथई, असां ज़ियारत करे मोटियो पिया वञूं, तूं बि वञी फैज़ वठि। असां अंदाज़ो लॻायो त जेसीं हू उते रसंदो तेसीं असां ॿेले में गुम थी वेंदासीं। टेलर मास्टर उते जो पुॻो त पीर साहिब जी पुछा कयईं। ॻोठाणनि चयईं त इजो उहे तोसां जेके मिलिया उहे ई त हो सैद सॻोरो। हिन चपनि ते अड़े किथां आयो सैद सॻोरो? उहे त हिकिड़ो थरियो ऐं ॿियो बरोच। असांखे त ठगे विया।
ॿई ॾींहं ॻोठाणा अची ॿिए ॾींहुं ॻोठाणा अची कॉलेज पुॻा प्रिंसिपल कुरेश साहिब असांखे घुरायो। ॻोठाणनि असांखे सुञातो। असां सिधी ॻाल्हि कई त साईं असां वटि ॾोकड़ हुआ कोन, सो मिड़ई मश्करी करे 2 रुपया कमायासीं। कुझु असां खां खपी विया, बाक़ी ही बचा आहिनि सो भले वापसि वठनि। ॻोठाणनि चयो त पैसा आया अव्हांखे, बाक़ी ॿीहर असांजे ॻोठ जो मुंहुं कयो त घटि कान थींदा। जीअं मूं अॻ में बि ज़िक्र कयो आहे त सेकंडनि में मूं शाइरीअ जी मश्क तेज़ करे छॾी हुई। मुशाइरनि ऐं अदबी गॾिजाणियुनि में बाक़ाइदगीअ सां वञणु थींदो हो। हिकु ॾींहुं कंहिं मुशाइरे में को हमराह गॾियो जंहिं मूंखे चयो त शाइरी करीं थो त पोइ सलाह लाइ को रहबर ॻोल्ह। हमराह गॾियो जंहिं मूंखे चयो त शाइरी करीं थो त पोइ सलाह लाइ को रहबर ॻोल्ह। बुनियादी तौर ते असांजो वास्तो मखदूम तालिबुल मौला वारनि जी गादीअ सां आहे, सो ऐं मखदूम साहिब सां मुलाक़ात करण लाइ हाला हलियो हुयुसि। मखदूम साहिब खे जीअं मूं ॾिठो त हू नश सितम खोरदम बरखास्तम वारो माण्हू न हो। हू तमामु घणो मदबर ऐं अदबी क़िस्म जो सियासतदान हो। शाइर त हुओ ई बहितरीनु। उहो 1 यूनिट ख़िलाफ़ तहरीक वारो दौर हो। उन दौर में खाबी दौर ऐं साॼी दौर जा इख़्तिलाफ़ आम हुआ। उन समूरे सियासी लॾे में मखदूम साहिब वाहिद माण्हू हो जंहिं ॿिन्ही धुरियुनि विच में पुल जो किरदारु अदा कयो पिए। ॿिन्ही धुरियुनि जा माण्हू हिन वटि ईंदा हुआ, हू ॿिन्ही धुरियुनि सां कचहरियूं कंदो हो, उन्हनि खे पंहिंजी राय ॾींदो हो। ऐं जॾहिं मखदूम साहिब वटि पुॻुसि त हिन ॾाढियूं इज़तूं ॾिनियूं, तमामु घणो मान ॾिनो। मां मखदूम साहिब वटि पंहिंजे लाइ 3-4 तख़लुस लिखी खणी वियो हुयो, जिन में मौज थरी, घायल रेगिस्तानी, साहिल ऐं दरबदर हो। मखदूम साहिब दरबदर ते टिक करे चवणु लॻो त फ़क़ीर तुंहिंजो तख़लुस था रखूं दरबदर, सिंधीअ वारो दरबदर न, पर अरबीअ में दर चवंदा आहिनि चंड जी सुहाईअ खे, ऐं दर मतिलबु चहिरो। फ़क़ीर तुंहिंजो तख़लुस था रखूं दरबदर, सिंधीअ वारो दरबदर न, जंहिंखे सिंधीअ में असां दरबदर चवंदा आहियूं, उहो सिंधीअ वारो दरबदर न, पर अरबीअ में बदर चवंदा आहिनि चंड जी सुहाईअ खे, ऐं दर मतिलबु चहिरो। सो उहो तख़लुस तोखे तकलीफ़ूं जाम ॾींदो, पर नालो वॾो कमाईंदो। अहिड़ीअ तरह मखदूम साहिब सां मुलाक़ातुनि ऐं ख़तनि जो हिकु तवील सिलसिलो रहियो, जंहिंमें हू अक्सर तरह ॾींदो हो ऐं आउं उन्हनि ते तब आज़माई करे शाइरीअ जी मश्क कंदो रहंदो हुयुसि। उन दौर में आउं मज़हबी माण्हू हुयुसि। निमाज़ूं रोज़ा पाबंदीअ सां हलंदा हुआ। तबलीगी जमायत सां पिणु फिरियसि ऐं चिला काटियमि। केतिरनि ई ॻोठनि में तबलीग ते वयुसि, केतिरनि ई इज्तिमाअनि में शिरकत कयमि। हिकु भेरे नवाबशाह में लाहौर जी हिकु जमायत अची असां सां हिकु मस्जिद में मिली। असां उन्हनि सां कुझु ॾींहं गॾु घारिया। उन जमायत में शामिल मुलनि जो हिकिड़ो कुदो कमु मस्जिद में मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो, जंहिंखां पोइ मूं पहिरियों भेरो हिननि नाम नियादनि जे कुदे अमल जे करे मज़हब खां भाॻी थियुसि। ॿियो उहो त उन्हनि सां गॾु रहण ऐं सफ़र करण खां पोइ जेका ॻाल्हि शिदत सां महसूसु थी, सा उहा त हिननि जे पुठियां का ताक़त आहे जेका खेनि हलाए थी, ऐं संदन मालिकी बि करे थी। हू अक्सर जॾहिं हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हुआ ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं टोलियुनि में वेंदा हुआ, त संदन जमायत जो अॻुवान खेनि हिदायतूं ॾींदो हो त उन इलाइक़े जी समूरी मालूमात गॾु करे अचिजो, त कहिड़ा माण्हू आहिनि, धंधा छा अथनि, हथियार अथनि या न, वग़ैरह वग़ैरह। मूं उहो सोचियो त जेके माण्हू इबादत लाइ ऐं आम माण्हुनि खे चङाईअ जी राह ॾेखारण लाइ घर ॿार त्यागे आया आहिनि, उन्हनि जी अहिड़ी किरत सां छा वञे। उहे सभु लका ॾिसण खां पोइ मज़हबी न रहियुसि। तबलीग खां हमेशह लाइ नाबरी वारे वापसीअ खां पोइ जेकी मुंहिंजे अंदर में मज़हब जे हवाले सां भञ ड्राह थी रही हुई, उन मूंखे शुरूअ में तमामु घणो परेशान कयो।
मुंहिंजे फ़ैसिले खे तारीख़ जे उन्हनि किताबनि तमामु घणी अथी ॾिनी जिन मां मूं मज़हबनि बाबति तमामु घणो पिरायो। मथां वरी सोन ते सुहाग तॾहिं थियो जॾहिं मूं साईं जेम्स सेहत जो किताबु जीअं ॾिठो आहे मूं पढ़ियो। उन किताब ते मुंहिंजा ताक कढी छॾिया। मूं सोचियो त असां केॾां पिए भटकियासीं। अहिड़ीअ तरह लगातार मुताले मुशाहिदे खां पोइ मज़हब हथनि मां वारीअ जीअं वहंदो रहियो। सचपच त सकरनि में घारियल उहे ॾियारा उहो वक़्तु सॼी ज़िंदगीअ लाइ दिलि ते अहिड़ा त नक्श छॾे विया जेके कॾहिं बि मिटजणा न हुआ। उते जेके वाक़िया पेश आया उहे त अहम आहिनि पर उते जिन माण्हुनि सां मुंहिंजूं मुलाक़ातूं थियूं जिन सां मुंहिंजूं दोस्तियूं यारियूं थियूं उहे माण्हू पिणु तमामु घणा दिलि में समायल आहिनि। उन्हनि जूं यादूं अॼु बि कॾहिं चपनि ते मुर्क जो कारण बणिजूं आहिनि त कॾहिं वरी अखियूं आलियूं करे वेंदियूं आहिनि। ऐं ख़ुशनसीब आहियां जो उते मुंहिंजी मुलाक़ात अहिड़नि माण्हुनि सां थी जेके मुंहिंजी ज़िंदगीअ जा यादगार किसा बणिया। हूअं त सकरनि में असीं तक़रीबन 60 ॼणा क्लास फेलोज़ हुआसीं। उन्हनि मां अक्सर दोस्तनि जा नाला अॼु बि मूंखे यादि आहिनि पर जिन माण्हुनि जो आउं ख़ासि ज़िक्र करणु घुरां थो उन्हनि में लाड़काणे जो अब्दुल्ला सुमरो हो जंहिं जूं अखियूं ॾाढियूं सुहिणियूं हूंदियूं हुयूं ऐं हिन जी अखियुनि ते मौत थी पियोसि। उते सभु चवंदा हुआ त हीउ सुमरे जो आशिक़ आहे। अब्दुल्ला सुमरो अञा बि जहिड़ो आहे। ऐं साणसि 2-3 भेरा मिली आयो आहियां। ॿियो हिदायतुल्ला कुरैशी हो जेको तमामु घणो मोहबती माण्हू हो। हिन वीचारे 60 सालनि खां पोइ बि मूंखे अची ॻोल्हे लधो ऐं मूंसां मिलियो। ॿलहड़ जीअ जो कासिम पीरज़ादो बि हो जंहिंखे जानीअड़ो बि कोठींदा हुआ। हू क़ौमी तहरीक में सरगर्म बि हुयो। मोहम्मद हसन गॾाणी बरोच जेको आर्टिस्ट बि हो उन जो ज़िक्र आउं मथे करे आयो आहियां। मोहम्मद इसाक शर हूंदो हुयो जेको मूं सां गॾु मानी कंदो हुयो। विद्यास महाराज उमरकोट जो मूं सां गॾु पढ़ियो त हो पर नौकिरी कान कयईं। असीं गॾु रहंदा हुआसीं, मानी बि गॾु खाईंदा हुआसीं। दुरमेमद रिंद हो ऐं ॿिया बि केतिरा ई साथी हुआ जिन मुंहिंजो हर क़दम ते साथ ॾिनो। कॉलेज वारी ज़िंदगीअ में मूंसां लाॻापियल समूरनि माण्हुनि जो मूंसां बेइंतिहा मोहबत हूंदी हुई। हॉस्टल में जंहिंजो बि महिमान ईंदो हो त राति जो आउं ऐं गुलाम नबी मीराणी ॻाईंदा हुआसीं ऐं मोहम्मद हसन गॾाणी टेबल वॼाईंदो हो। छलनि कंहिं जो महिमान अचे पोइ वतंदा हुआ असांखे ॻोल्हींदा। पोइ सॼी राति ॻाइण लतीफ़नि ऐं चर्चनि भोगनि में गुज़री वेंदी हुई। अॻिते हली असांजूं उहे महफ़िलूं एतिरियूं त मशहूरु थी वियूं जो जेको बि दोस्त या महिमान असां वटां थी वेंदो हो सो वञी साराईंदो हो त बाबा सकरनि वारी कॉलेज में त वॾा आर्टिस्ट क़िस्म जा शागिर्द वेठा आहिनि। पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधी माण्हू असां वटि ॼाणी वाणी महिमान थी ईंदा हुआ। ज़िंदगीअ जा उहे 2 साल जेकॾहिं ॾिसजनि त हुआ त ॾाढा औखा छो त प्रैक्टिकल में ॾोकरूं हणणियूं पवंदियूं हुयूं। महिनत मशक़त ज़िंदगीअ जा उहे 2 साल जेकॾहिं ॾिसजनि त हुआ त ॾाढा औखा छो त प्रैक्टिकल में कोडरूं हणणियूं पवंदियूं हुयूं। महिनत मशक़त वारो कमु हो पर असांजी ज़िंदगीअ जा उहे 2 साल तमामु घणा काराइता ऐं लाभाइता ऐं मिसाली हुआ। ऐं सम्झां थो त सकरनि कॉलेज में घारियल उन्हनि 2 सालनि जा मुंहिंजी समूरी ज़िंदगीअ ते अणखुट ऐं मिसाली असर रहिया आहिनि।